जी बिल्कुल हिन वक़्तु असीं पार्लियामेंट में मौजूदु आहियूं। असां सां गॾु हिन वक़्तु सेनेटर पोंजू भेल जेको आहे साहिबु असां सां गॾु आहिनि। संदसि खां मालूम कंदासीं त गुज़िरियल राति जेको उमरकोट में सोलंगी बिरादरी सां वाक़ियो पेश आयो, हद दख़िलनि जे नाले ते नैणनि जी तज़लील कई वई, चार दीवारी जी जेका आहे उहा पिणु जेका आहे उहा तक़दुस पामाल कयो वियो आहे, जंहिं ते मज़म्मत पिणु सेनेटर पोंजू भेल कई। संदसि खां मालूम कंदासीं त हिन वक़्तु छा मामिलो जेको आहे उहो केतिरी हद ताईं हल थियो आहे, केतिरी उन्हनि जी जेका आहे उहा सहायता थी चुकी साईं हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहे जेके माछी आहिनि, जेके सोलंगी उते रहनि था, उहे 200 साल खां उन मक़ाम ते उन जॻह ते उहे आबाद आहिनि ऐं उहे सन ऑफ सॉइल आहिनि। उन्हनि घरनि में उहे रहंदा हुआ, उन जॻह ते उन्हनि जी रिहाइश हुई। पर इतफ़ाक़ सां उते मक़ामी तौर ते हिकिड़ो शाह साहबु हुयो जेको जाली वकील हो, उहो पंहिंजो कूड़ा डॉक्यूमेंट्स ठाराए ऐं हुन कोर्ट में वञी हिकिड़ी प्रोसीडिंग कराई ऐं उते जेका आहे उन तमामु शयुनि खे मैनेज कयो। उतां जे मक़ामी जुडिशरी खे बि हुन मैनेज कयो, जंहिं तरीक़े सां उन खां बाद में हुन इहो फ़ैसिलो वठी ऐं इमीडिएट जॾहिं त हुननि खे अञा अपील जो राइट पोइ अञा काफ़ी ॾींहं पिया हुआ, उन्हनि खे अॻी अपीलान कोर्ट में वञिणो हो। उन जे दौरान हुन उतां जी मक़ामी इंतिज़ामिया जेको आहे उहो पुलिस खे घुराए, SP खे घुराए उन ऐं जंहिं तरीक़े सां इहा वारदात कराई, उन खां बाद उन सॼी फैमिली खे डिस्टर्ब कयो वियो। उहे सिंध जूं नियाणियूं आहिनि, उन्हनि जो क़सूरु इहो आहे त हू वतन सां सिंसियर आहिनि, वफ़ादार आहिनि ऐं मूंखे इहो ॾुख आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वर्कर आहिनि ऐं उन्हनि सदाईं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो साथ ॾिनो आहे। पर उन खां पोइ पाकिस्तान पीपुल्स मुंहिंजी उन वक़्तु ज़ियाल अंजार साहिब सां बि ॻाल्हि थी ऐं उतां जो सूबाई वज़ीर सरदार शाह ज़ियाल अंजार, उन्हनि इमीडिएट उन शइ खे टैकल कयो ऐं उन्हनि ॿारनि खे, उन्हनि फैमिली खे राति में उनखे उन पंहिंजे घरनि में रिहेबिलेट कयो वियो आहे ऐं उन केस में जेके घुर्बल माण्हू हूंदा उन जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कंडक्ट कई वई आहे ऐं पुलिस जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कई वई आहे, जंहिंमें काफ़ी पुलिस वारा सस्पेंड आहिनि ऐं हिकिड़ी इंक्वायरी कंडक्ट थी आहे। इंशाअल्लाह ताला बहितर तरीक़े सां इन ताईं पहुतबो त इनमें ॿिया हथकंडा कहिड़ा शामिल हुआ। छाकाणि आउं उते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जो मेंबर बि आहियां, उते आउं बार जो 4 दफ़ा प्रेसिडेंट बि रहियो आहियां। उन्हनि केसनि खे असां वेझिड़ाई खां ॾिठो बि आहे। उहा फैमिली उते सेटल्ड आहे। मूं तव्हांखे जीअं पहिरीं ॿुधायो त उते हिकिड़ो माण्हू हो, हुसैन अली शाह नाले हिकिड़ो फ़र्द हो, उन कूड़ा डॉक्यूमेंट्स मैनेज करे, जंहिंखे पोइ उतां जे AC साहिबु उन ते नोट पढ़ी छॾियो, प्रीशियस करे छॾियो उनखे। उन चयो त ही एंट्रीज़ जेके आहिनि उहे सस्पिशियस आहिनि, उन करे उन ऑर्डर न हुजण जे बावजूदि उन हिकिड़ी मैनेज करे लोकली ऐं उनखे सम्झी इहा वारदात कई ऐं उहो अफ़सोसनाक अमल आहे। ऐं असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी उनजी मुकमल तौर ते भरपूर तरीक़े सां उनजी मज़म्मत कई ऐं कुझु शहर पसंदि अनासर जंहिं क़िस्म सां उनखे ॿियो रुख़ ॾेई रहिया आहिनि, उन्हनि खे असीं ॿुधाइण था चाहियूं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी सदाईं पंहिंजे माण्हुनि जी हिफ़ाज़त कई आहे, उनखे तोहफ़ुज़ ॾिनो आहे। उन करे असां उन्हनि सां गॾु बीठा आहियूं ऐं असांजी पूरी मक़ामी क़यादत बि उन्हनि सां गॾु बीठल।